किस्सो बादशाह ऐं वज़ीर जो। ॻाल्हि था कनि त कंहिं मुल्क जे बादशाह वटि हिकु तमामु ॾाहो वज़ीर हूंदो हो। हिकु ॾींहुं ओचितो उहो वज़ीर वज़ारत छॾे हलियो वियो। हू हिकु झंग में वञी रब पाक जी इबादत करणु लॻो। बादशाह संदसि जाइ ते हिकु नओं वज़ीर मुक़ररु करे छॾियो। हिकु ॾींहुं बादशाह खे वज़ीर यादि आयो ऐं नए वज़ीर खां पुछियईं त असांजे अॻूणे वज़ीर जो कहिड़ो हाल आहे। नए वज़ीर वरंदी ॾिनी त बादशाह सलामत, हू झंग में रहे थो ऐं अल्लाह पाक जी इबादत में एतिरो त मशगूल आहे जो कंहिं वटि अचे वञे ई कोन। उहो ॿुधी बादशाह पंहिंजे नए अॻूणे वज़ीर सां मिलण लाइ झंग ॾांहुं रवानो थियो। जॾहिं उहे हुन वटि पहुता त बादशाह खांसि पुछो त तूं असांखे छो छॾे हिन झंग में अकेलो अची वेठो आहीं। वज़ीर वराणियो त बादशाह सलामत, अव्हांखे छॾण जा मूं वटि केतिरा ई सबब हुआ। पहिरियों ही त जॾहिं तव्हां गुफ़्तगू कंदा हुआ त मूंखे बि ही जवाबु ॾियणो पवंदो हो। हाणे मूंखे हिकु अहिड़ो बादशाह मिलियो आहे जंहिं मूंखे इबादत करण वक़्तु बि वेहण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। ॿियो सबबु इहो हो त जॾहिं तव्हां को ताम वग़ैरह खाईंदा हुआ त मूंखे अव्हां आॾो हाज़ुरी में बि ही हर तरह जो ख़्यालु रखिणो पवंदो हो। हाणे मूंखे अहिड़ो बादशाह मिलियो आहे जेको मूंखे ख़ुदि खाराए थो। टियों सबबु उहो हो त जॾहिं अव्हां आराम कंदा हुआ तॾहिं आउं अव्हां मथां पहिरो ॾींदो हुउसि ऐं हाणे आउं सुम्हंदो आहियां त मुंहिंजो बादशाह मुंहिंजी निगहबानी कंदो आहे। अॻु मूंखे हमेशह उहो ख़ौफ़ रहंदो हो त अव्हां जे मरण खां पोइ मतां अव्हां जा दुश्मन मूंखे मारे न छॾीनि, पर हाणे मूंखे उहो ख़ौफ़ नाहे, छो त ही बादशाह हमेशह क़ाइमु ऐं दाइम रहण वारो आहे। अव्हां वटि मूंखे उहो ख़ौफ़ रहंदो हो त जेकॾहिं मूंखां का ग़लती थी वई त अव्हां मूंखे माफ़ु न कंदा, पर हाणे मुंहिंजो बादशाह एॾो त बाझारो आहे जो हज़ारे ग़लतियूं माफ़ु करे छॾींदो आहे। बादशाह वज़ीर जूं ॻाल्हियूं ॿुधी लाजवाब थी वापसि मोटी वियो।